जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही असीं मलीर जे इलाइक़े क़ाइदाबाद जे पोयां रज़ा सिटी ऐं मुख़्तलिफ़ मदीना टाउन ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि जेके राति पाणी में ॿुॾी विया हुया, छतियुनि ते माण्हुनि जेको आहे पंहिंजूं ज़िंदगियूं बचायूं आहिनि। हाणे तव्हांखे असीं ॾेखारींदासीं कैमरा जी अख सां त ही जेको नालो आहे, हिन नाले में जेको आहे ही घर ठहियल आहिनि ऐं ही जेके तव्हां ॾिसो था साम्हूं घर, ही नाले जे अंदरि ठहियल आहिनि। जॾहिं ही बरसाती नालो भरिजी वञे थो त इन में जेको आहे तमामु घणो पाणी अचे थो ऐं ही जेको आहे हर साल वीचारा जेके आहिनि परेशान थियनि था। लैंड ग्रेबर पंहिंजो कमु करे हलिया था वञनि, लैंड ग्रेबर हिते प्लाटिंग करे हलिया था वञनि, पर हितां जी आवाम जेका आहे अॼु बि परेशान आहे। हिननि खे बुनियादी सहूलियतूं कोन्हनि के ऐं ही जेको आहे हर साल जॾहिं बि बरसाति ईंदी आहे ऐं नाला वही ईंदा आहिनि त पाणी जेको आहे इन्हनि में दाख़िल थी वेंदो आहे घरनि में। तव्हांखे कैमरा जी अख सां ॾेखारींदासीं त ही सवें घर आहिनि जेके पाणी जे हेठि आहिनि, पाणी जे हेठां अची विया आहिनि। ही तव्हांखे साम्हूं सॼी आबादी नज़र ईंदी हूंदी। इन करे ज़िलई इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा हिन महिल ताईं हिननि वटि न आहिनि पहुता ऐं हिननि जो इहो चवणु आहे त हिन महिल ताईं कंहिं बि हिननि जी सार न लधी आहे। ही पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी कश्मकश सॼी राति जेको आहे उन कश्मकश में रहिया आहिनि ऐं विढ़ंदा रहिया आहिनि हिन हालातनि सां। पर हिन महिल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो हिननि वटि न आहे पहुतो, इंतिज़ामिया न आहे पहुती ऐं केतिरा ई अञा जेके आहिनि माण्हू चवनि था त उन्हनि घरनि में वेठा आहिनि उन्हनि जी मदद जे लाइ, इंतज़ार लाइ। असांजे चूंडियल नुमाइंदनि ज़िलई हुकूमत मलीर खे घुरिजे त इन जो मामले जो फौरी तौर ते नोटिस वठे ऐं जंहिं लैंड ग्रेबिंग कई आहे उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे। पर उन सां गॾोगॾु हिननि जो तहफ़ुज़ करणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कैमरामैन एहसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।